बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आकिम अली नारे जो साथियों ही जेको मौज़ूअ जंहिंजे असां ॻाल्हाए रहिया आहियूं इहो असां सभिनी जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त जेके दोस्त हीअ वीडियो आख़िर ताईं गौर सां ॿुधंदा उहे पंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो इनकलाब महसूसु कंदा, हिकु नई तब्दीली महसूसु कंदा। साथियों, मुंहिंजो हिकु दोस्त हुयो, हुनजी वालदा जी जॾहिं फ़ौतगी थी वई त अदियत हिसाब सां जॾहिं मुंहिंजो दुआ जे सिलसिले में हुन सां मिलणु थियो त दुआ खां पोइ हू रोअणु लॻो। ॻाल्हि हिकिड़ो फितरती अमल आहे, माउ जे विछोड़े खां पोइ हर इंसान खे जेको ॾुख ऐं सदमो रसे थो पियो उहो अंदरि खे जोड़े थो पियो। पर हुन दोस्त सां जॾहिं दादीअ जी दुआ में रोअण जी जॾहिं वजह पुछा कई त माउ जो त बिल्कुलु हुनखे सदमो हुयो, पर हुन खां वधीक हुनखे जेका ॾुखियूं ॻाल्हि उहा बि हुई। हुन चयो त यार जंहिं टाइम ते मुंहिंजी वालदा जी मैयत घर में पई हुई त मुंहिंजी धीअ मूं वटि हली आई नंढी। उहा चवणु लॻी, अबू असां दादीअ मां खे सारण जे लाइ कमर खणी हलंदासीं। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हिन ॻाल्हि मुंहिंजे पेर हेठां ज़मीन खड़काए छॾी। यकीन ॼाणियो, मां इंतिहाई हैरान थी वियुसि त मुंहिंजी धीअ इहा ॻाल्हि छो थी ॻाल्हाए पई। जॾहिं हुन शइ ते तमामु घणो गौर फिकर कयो त मूंखे महसूसु थियो त जेको असांजे घर में हर वक़्तु इंडिया जे ड्रामनि जे हलण जो जेको सिलसिलो आहे, असांजा ॿार जेके हर टाइम ते इंडिया जे ड्रामनि खे ॾिसणु कनि था पिया, उन्हनि ड्रामनि में जेका शइ बि हू ॾिसनि था उहा हू पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो सम्झनि था। तव्हां ॾिठो हूंदो अक्सर करे असांजे एरिया में बि केतिरा ई ॿार जिन में घुमंदे फिरंदे जय माता जी, जय कालीनाथ, माना मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा नारा हूंदा आहिनि जेके ॻाल्हि कनि हिंदू मज़हब में घणे भाङे दोहिराया वेंदा आहिनि। इन्हनि इंडिया जे ड्रामनि खे ॾिसण सां जेका ॿारनि जे अंदरि तब्दीली नज़र अचे थी या जेका शइ महसूसु अचे थी पई उहा असांजे कल्चर ऐं सकाफ़त खां बिल्कुलु उबतड़ आहे। इन ड्रामनि जे मुक़ाबले में वरी जेके पाकिस्तानी मीडिया जा ड्रामा आहिनि ग़ालिबन उहे बि एॾो वॾो असांजी ज़िंदगी में इनकलाब न आणे चुका आहिनि। उन्हनि में बि तव्हां ॾिठो हूंदो कंहिं ससु नंहं जे मसइलनि जी ॻाल्हि थिए थी पई, कंहिं औरत जी कंहिं हिकिड़े मर्द सां दगा खां पोइ ॿी मर्द सां जेका मफ़ामती जेका लिंक अचे थी पई या अहिड़े क़िस्म जो अमल जेको हुनजे ख़ानदानी निज़ाम में बजाए हिकिड़ी क़िस्म जी बहितरी आणे उन में तर में गुज़ारे छॾियो आहे। पर इन ई कंडीशन जे दौरान मूंखे कुझु टाइम पहिरियों जेको पाकिस्तान टेलीविज़न ते PTV ते हिकु ड्रामो हली रहियो हो अर्तगुल गाज़ी, यकीन ॼाणियो माना इत्तेफ़ाक़ आहिनि छो त ग़ालिबन मीडिया ते इहे ॻाल्हियूं हलनि थियूं इन ड्रामे जूं। इन ड्रामे खे जॾहिं ॾिसण जो मौक़ो मिलियो हिकिड़ी किस्त ॾिसण जी त मूं ग़लती कई, उन खां पोइ यकीन ॼाणियो मूंखे पंहिंजो पाण ते कंट्रोल न थी सघियो ऐं उन किस्त ॾिसण खां पोइ जेका मुंहिंजे अंदरि बेचैनी पैदा थी उन बेचैनीअ जो अंत तॾहिं थियो जॾहिं मां इन ड्रामे जूं 6 सीज़न जूं समूरियूं किस्तूं ॾिठियूं। माना बेचैनी इन ड्रामे खे ॾिसण खां पोइ जेका मुंहिंजे अंदरि पैदा थी उनजी पुछण वजह हुई। हिन ड्रामे जे अंदरि हिकु अहिड़ो किरदारु रखियो वियो आहे अर्तगुल गाज़ी जो जेको उस्मानिया सल्तनत जो बुनियादु रखंदड़ अहम किरदार में किरदारु आहे। इन तारीख़ी किरदार ते जेका हितां जे प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर हिन ड्रामे ते जेका महिनत कई आहे उन ड्रामे जी महिनत त पंहिंजी जॻह ते तमामु क़ाबिल तारीफ़ आहे। पर उन जा जेके असर आहिनि, उन जा जेके मेन किरदार आहिनि, उन्हनि जी ज़िंदगीअ खे माना जेका असांजी ज़िंदगीअ में तब्दीली आणण जो जेको मौक़ो मिलियो आहे उहो यकीन ॼाणियो असांजे लाइ तमामु घणो बहितर साबित थींदो, ख़ासि तौर ते इस्लामी नुक़्ते नज़र खां ॾिसण जे आड़े सां। हिन ड्रामे जे मुख़्तलिफ़ टाइम ते हर मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि खां पोइ जेका इंशा अल्लाह या माशा अल्लाह या खाधे खाइण खां पहिरियों जेको बिस्मिल्लाह रहमान रहीम जो चवणु आहे, यानी इस्लामी अहिड़े क़िस्म जी खोड़ सारनि अमलनि खे दोहिरायो वियो आहे ऐं ॾेखारियो वियो आहे। ऐं उन ई किरदार जे अंदरि मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करण खां पोइ जेको सहफ़ जो मादो आहे, शायदि इमरान ख़ान बि इहा ई उहा ॻाल्हि पंहिंजे हितां जे पाकिस्तान जे आवाम में ॾिसणु चाहे पियो, जंहिंजे करे हुन पंहिंजे तेब अर्दगान खां जॾहिं हीउ ड्रामो रिसीव करण खां पोइ पंहिंजे पाकिस्तान जे आवाम खे गुज़ारिश कई त भई हीउ ड्रामो ॾिसो ऐं हुन PTV ते बाक़ाइदा हिन ड्रामे जी नशरियात शुरू कई। त हुनजे पुठियां बिल्कुलु इहे ई उहे नुक़्ता नज़र पॉइंट हूंदा त जेके असांजे रसूमात में, असांजे सकाफ़त में, असांजे कल्चर में हिकु अहम सबबु बणिजनि था पिया। हिन ड्रामे मीडिया जी इन चैनल ते अचण खां पोइ हॉलीवुड ऐं बॉलीवुड खे त लोॾे छॾियो आहे, पर दुनिया जो हर हिकु जेको बि मीडिया सां रिलेटेड चैनल हुयो या जेके बि ड्रामा या मूवीज़ ठाहिण वारा जेके माण्हू हुया या कॉमेडी या टीमूं हुयूं, यकीन ॼाणियो सभिनी खे मात ॾिनी आहे। हिन ड्रामे जे किरदार जे अंदरि जेका हिकिड़ी जज़्बाई ईमानी जेका कैफ़ियत ॾेखारी वई आहे, मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि खां पोइ बर्दाश्त जे अमल मां गुज़रणु, अलाह ते हर टाइम ते भरोसो रखणु ऐं हर मुसीबत ऐं तकलीफ़ में अलाह खां मदद जी उमेदु रखणु, इहे अहिड़े क़िस्म जा फैक्टर आहिनि जेके असांजे नौजवान जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद साबित थींदा।
ॿियो त अक्सर करे पाण ॾिठो हूंदो मीडिया जो ज़ोर एतिरो त वधी वेंदो आहे जो जेके किरदार नौजवान खे सुठा लॻंदा आहिनि हू पंहिंजी अमली ज़िंदगीअ में उन किरदारनि जे नक्शे क़दम में हलण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उन्हनि शयुनि जे करे हू पंहिंजी खोड़तार ज़िंदगी में उहे शयूं बर्पा कंदा आहिनि। इंडिया जी मोदी सरकार त हिन ड्रामे ते पंहिंजे इंडिया जे अंदरि हलाइण ते पाबंदी हणी छॾी आहे। त मोदी सरकार खे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं हीउ ड्रामो इंडिया जे मुस्लमाननि ॾिसी वरितो त उन्हनि जे अंदरि ईमानी ताक़त जागी पवंदी ऐं जज़्बे जिहाद जो उहो जोश कंदो जेको न सिर्फ़ु हिन जी हुकूमत खे पर हिन जी समूरनि कयल महिनतुनि ते पाणी थी वञे। साथियो, हिन वक़्तु जेके मुल्की ऐं दुनिया जा हालात आहिनि, नौजवान जहिड़ी तरह सां मायूसी में जॻड़िया पिया आहिनि ऐं नौजवान जहिड़ी तरह सां पंहिंजे मक़सदनि को हासिल करे मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में भटिजी रहिया आहिनि। मुंहिंजी माना तमामु साथियुनि जी गुज़ारिश आहे त भई हिसाब तमामु ज़रूरु ॾिसूं था ऐं पंहिंजे घर वारनि खे पिणु ॾेखारियो छो त हिन ड्रामे खे ॾिसण खां पोइ जेको अलाह ते पुख़्तगी जो ईमान जो जेको ज़ावियो उभिरे थो पियो इहो बि हिन टाइम ते असांजी ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं हुन सां गॾोगॾु जंहिं बि मक़सद खे असां खणूं था पिया जेको मक़सदु असांजे लाइ असांजी क़ौम मुल्क जे लाइ बहितर आहे उन में हिकु सची पुख़्तगी जो हिकिड़ो यकीन विहण जो जेको वादो उभिरे थो पियो। ॿियो त अर्तुग़रुल गाज़ी हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जंहिं रब ते यकीन रखण खां पोइ पंहिंजे हर अमल खे माना पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी रहण वारी कैफ़ियत में अॻिते वधायो आहे ऐं हुन मक़सद खे हासिल करण लाइ हर तकलीफ़ खे बर्दाश्त कंदे नेठ उन मंज़िल ताईं पंहिंजे पाण खे पहुचायो आहे। हिन ड्रामे ॾिसण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे असांजे सभिनी नौजवाननि खे जेके हिन टाइम ते पंहिंजी ज़िंदगी में मायूस आहिनि। उमेदु आहे त दोस्त हिन ड्रामे खे ॾिसंदा ऐं ॾिसण खां पोइ तव्हां पाण महसूसु कंदा त हू पंहिंजे मक़सदनि तां सचाईअ जो कहिड़ो हिकिड़ो जुनून ॾिसी रहिया आहिनि, हिकिड़ो जज़्बो ॾिसी रहिया आहिनि। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.